अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार गपशप में मां तव्हांजो होस्ट सैयद आशा बुखारी। जीअं त असां तव्हांखे हर एपिसोड में हिकु अज़ीम शख़्सियत सां मिलाईंदा आहियूं, उन सां मुखातिब कराईंदा आहियूं। ईअं ई अॼु असां तव्हां वटि हिकु अज़ीम शख़्सियत वठी आया आहियूं। सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करण वारो शख़्स आहे। ॿाहिरें मुल्क ताईं शेर पढ़ी आयो आहे। हिकु वॾो अज़ीम शाइर साईं मोहसिन नकवी शहीद जो शागिर्द सैयद शाहनवाज़ शाह बुखारी। हा साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? बिस्मिल्लाह। तव्हांजो वेलकम थो कजे असांजे प्रोग्राम मज़ेदार गपशप में। ऐं तव्हांजूं वॾियूं असां थोराईंदा आहियूं जो तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। हा ठीकु आहे, वॾी महिरबानी साईं। पहिरें महफ़िल जो आगाज़ पंहिंजे को शेर ॿुधायो। आला मकाम शाइर सैयद शहीद मोहसिन नकवी साहब जो शेर पेश कंदासीं। बेशक हाज़ुर। बाबा, जिसकी किस्मत में लिखा हो रोना मोहसिन, वो मुस्कुरा भी दें तो आंसू निकल आते हैं। हाय वाह वाह। जिसकी किस्मत में लिखा हो रोना मोहसिन, वो मुस्कुरा भी दें तो आंसू निकल आते हैं। वाह वाह साईं। त सफ़ा साईं जीअं आवाज़ आहे तीअं साईं जी शाइरी आहे। साईं, तव्हां भला इन शोबे में कीअं लही पियो? बाबा, शाइरी असांखे नंढपण खां वठी पसंदि आहे। अच्छा। तंहिंजी वजह सां असां पंहिंजो उस्ताद बि अहिड़ो ई चूंडियो आहे जेको तमामु शाइरनि मंझां बहितरीनु शाइर आहे। वाह वाह। बेशक साईं मोहसिन। इन जहिड़ो को शाइर पूरी दुनिया, पूरे पाकिस्तान में वर्ल्ड लेवल ताईं इन जहिड़ो को शाइर न आहे। सही जियो। वाह वाह। बेशक साईं वॾी हस्ती आहे, वॾी अज़मत थो रखे साईं। अञा बि चओ त हिकिड़ो शेर अञा ॿुधायूं। बिस्मिल्लाह। तव्हांखे घुरायो आहे त शाइरनि जे करे ई त घुरायो आहे। हा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अर्ज़ कयो। हमसे क्या बेवफाई की इंतहा पूछते हो मोहसिन, वो हमसे प्यार सीखता रहा किसी और के लिए। हाय 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 हाय। वाह 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 जियो। पर वाकई साईं साईं शाइरी आहे बाक़ाइदे। हा तव्हां हिन शाइरी खे जाॾे ॻीलींदव ताॾे वेंदी। हा साईं। हेठि था ॻीलियूं, मथे था ॻीलियूं, जिते ॻीलींदा ओॾे वेंदी। वाकई जहिड़े हिसाब सां तव्हां सोचींदव ओड़े हिसाब सां उहा शाइरी ओॾे वेंदी। साईं, तव्हां भला तव्हांजी ज़िंदगीअ में इहा तव्हांखे सेठ शाइरी कीअं पसंदि आहे? बाबा, असांजी ज़िंदगीअ में नंढपण खां वठी गम घणा लिखिया विया आहिनि कुदरत जी तरफ़ां। अच्छा, त तव्हां वरी दुनिया खे वापसि गम ॾियणु था चाहियो। वाह वाह। ऐं तव्हां भला असांजे नाज़रीन खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदव, कहिड़ी नसीहत ॾियणु चाहींदव? शाइरी ॿुधणु खपे कीअं, छा उन्हनि कहिड़ियुनि ज़िंदगीअ माना ज़िंदगीअ जो हिकिड़ो मक़सदु छा आहे? हा बाबा, असां तव्हांखे ज़रूरु पैगाम ॾींदासीं तव्हांजे नाज़रीन खे। तव्हांखे बि असांजो चवणु इहो आहे त ज़िंदगीअ में ख़ुशी तमामु बहितरीनु हूंदी आहे, पर उहा ख़ुशी थोरे टाइम लाइ हूंदी आहे। पर जंहिं महिल गम कंहिं इंसान खे मिलंदा आहिनि न, गम उनखे तमामु जेको आहे अहिड़ी हालति में वठी वेंदा आहिनि जो उनखे गमनि मां मज़ो पियो ईंदो आहे। भली उहो केॾो बि ॾुखायल हुजे, पर गम उनजी ज़िंदगी खे तब्दील करे छॾींदा आहिनि। ऐं उनखे गमज़दा ॻाल्हियुनि सां पोइ मुहबत थी वेंदी आहे। जंहिं महिल उनखे गम मिलंदा आहिनि उनखे पूरी दुनिया ई गमगीन नज़र ईंदी आहे। वाह वाह साईं। बेशक हक़ीक़त आहे। माना गमनि ख़ुशीअ सां गॾु जे गम न हुजे त उन ख़ुशीअ में मज़ो न आहे। वाह वाह। बजा फरमाया आपने। वाह। त हिते महफ़िल जो इख़्तिताम था कयूं। इहो सिंध जो ऐं पाकिस्तान जो हिकु अज़ीम शाइर सैयद शाहनवाज़ शाह बुखारी, जंहिं तव्हांखे कुझु नसीहतूं ॾिनियूं ऐं कुझु शेर ॿुधाया। साईं हिकु अज़ीम शख़्सियत थी रहियो आहे सिंध ऐं पाकिस्तान में, ऐं हिन ॿाहिरें मुल्क में पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे। त तव्हांखे उन साईंअ सां मिलायोसीं, मुलाक़ात थी, ऐं असां तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।